ज्यादातर दुनिया में अमीर माण्हू पंहिंजी आदतुनि जी वजह सां थींदा आहिनि, छो जो इहे आदतूं ई आहिनि जेके मुआशरे खे वाज़े कंदियूं आहिनि त तव्हांजे अंदरि छा आहे, तव्हां कीअं कामयाब थी सघो था, तव्हां कीअं हिकु वॾा इंसान थी सघो था। दोस्तो, अमीर थियण जे लाइ वक़्त जो पाबंद थियणो पवंदो। छो जो वक़्त खे ई अगरि असीं इज़त न ॾींदासीं कॾहिं बि असीं कामयाब न थी सघंदासीं। छो इहो वक़्तु ई आहे जेको अगरि तव्हां लखे रुपया कमायो उहे विञाइजी वञनि वरी कमाए सघजनि था, लेकिन वक़्तु जेको आहे हथ खां वञण खां पोइ कॾहिं बि वापसि न ईंदो आहे। इन जे लाइ इन वक़्त खे सही सां यूटिलाइज़ करणु सिखो। जेको इंसान वक़्त खे क़ीमती नाहे सम्झंदो, वक़्तु कॾहिं बि उनखे क़ीमती नाहे बणाईंदो। छो इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, तव्हांखे पंहिंजे वक़्त खे सही वक़्तु ॾियणो पवंदो, तव्हांखे पंहिंजे वक़्त खे सही सां यूटिलाइज़ करणो पवंदो। छो जो इहो वक़्तु जेको आहे जॾहिं हथ खां निकिरी वेंदो आहे त पोइ इंसान वेही करे हथ हणंदो रहंदो आहे। इन जे करे अमीर माण्हू हमेशा पंहिंजे ॾींहं जी शुरूआत सुठी करण जे लाइ सवेरे उथंदा आहिनि, तंहिंसां वक़्तु बि बची पवंदो आहे, उहो वक़्तु तव्हांजे कमनि में बि इस्तेमालु थींदो आहे ऐं उन सां ग्रोथ मिलंदी आहे। दोस्तो, कुदरत जो हिकिड़ो कानून आहे, जॾहिं इंसान जंहिं शइ खे हर रोज़ कंदो आहे, हर रोज़ उन शइ खे प्रैक्टिस कंदो आहे, हर रोज़ उन शइ जी ख़्वाहिश ऐं तमन्ना रखंदो आहे त इंसान खे कामयाबी ऐं उहा शइ मिलंदी ई आहे। फ़र्ज़ु कयो तव्हांखे सोचणो आहे, फ़र्ज़ु कयो तव्हांखे अमीर थियणो आहे, फ़र्ज़ु कयो तव्हांखे कामयाब थियणो आहे, जॾहिं जंहिं शइ जी, छो जो कामयाबी में काफ़ी सारियूं कैटेगरीज़ आहिनि, जॾहिं तव्हां उन कैटेगरी जे बारे में सोचींदो त मूंखे अमीर थियणो आहे, बिज़नेसमैन थियणो आहे, कुझु बि थियणो आहे, लॉयर थियणो आहे, उन जे लाइ डेली सोचींदो त पोइ हिकिड़े ॾींहुं तव्हां उहा शइ हासिल करे वेंदा आहियो। छो जो इहो हिकिड़ो कुदरत जो कॉन्सेप्ट आहे। इंसान जंहिं शइ खे डेली सोचींदो आहे उहा शइ इंसान खे हिकिड़े ॾींहुं ज़रूरु मिलंदी आहे। ऐं कामयाब माण्हू हमेशह पाण खे सुठो सम्झंदा आहिनि, कामयाब माण्हू हमेशह पाण खे बहितर सम्झंदा आहिनि। जॾहिं तव्हां ई पाण खे बहितर न सम्झंदो, मुआशिरो दुनिया तव्हांखे कीअं बहितर सम्झंदी। इन जे करे पाण खे सभ खां पहिरियां पाण बहितर सम्झो, पोइ मुआशिरे ते डिपेंड कयो। ऐं मुआशिरो हूअं बि तव्हांखे बहितर कॾहिं बि एक्सेप्ट न कंदो, तॾहिं कंदो जॾहिं तव्हां कामयाब थी चुका हूंदो। शुरूआती स्टेज में कॾहिं बि तव्हांखे मुआशिरो एक्सेप्ट न कंदो। इन जे करे पाण खे पाण एक्सेप्ट कयो, इन जे करे पंहिंजे लाइ पाण कमु करणु शुरू कयो ऐं हिकिड़े ॾींहुं उन जा रिज़ल्ट ॾिसो केॾा बहितर था अचनि। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं मोटिवेशनल वीडियोज़ ॾिसण जे लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। हीउ चैनल तव्हांजी इंशाअल्लाह हिकिड़े ॾींहुं ज़िंदगी ज़रूरु चेंज कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।